सिंध जे आबादगारनि लाइ 96 अरब रुपयनि जी स्कीम। यूरिया भाण ऐं एडीपी भाण जी स्कीम में हिकु आबादगार जंहिंजो तालुक लाड़काणे जे शहर सां आहे। कंबर शदाद कोट जे लॻ हिकु नंढड़े ॻोठ जो हारी जंहिंसां 9 महीननि सां इंसाफ़ न थी सघियो आहे। हारी कार्ड हुजे या कागज़ हुजनि ज़मीननि जा, सभु कुझु मौजूदु हुजण जे बावजूद दर दर जूं ठोकरूं काटण ते मजबूर आहे, जेको बिलावल भुट्टो ज़रदारी वटि दाही बणिजी चुको आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां GM खोखर, अवां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। नाज़रीन, अॼु असां अवां खे सिंध जे हिकु अहिड़े नंढे आबादगार जे दर्द भरी कहाणी ॿुधाइण वारा आहियूं, जेका न रुगो हिकु फ़र्द जी कहाणी आहे पर हज़ारे नंढनि हारियुनि जी नुमाइंदगी करे थी। ही दास्तान आहे ज़िले कंबर शदाद कोट जे तालुके मीरो ख़ान सां तालुक़ रखंदड़ मोहम्मद मिठल ख़ान खोसो जी, जेको दावा करे थो त हिन खे सिंध हुकूमत जी कणक इमदादी प्रोग्राम ऐं बेनज़ीर हारी कार्ड जी सहूलियतुनि खां बिना कंहिं जवाज़ जे महरूम कयो वियो आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, सिंध हुकूमत 2025 ऐं 26 दौरान हारियुनि जी मदद लाइ मुख़्तलिफ़ स्कीमूं मुतारिफ़ करायूं। इन्हनि मां हिकु अहम मनसूबो बेनज़ीर हारी कार्ड हो, जेको लॻभॻि 57 अरबनि जी जो हुयो ऐं उन प्रोग्राम में कणक इमदादी प्रोग्राम शामिल हो, जंहिंजो मक़सदु नंढनि आबादकारनि खे भाण ॿिज ऐं ॿिनि ज़री ज़रूरतनि लाइ माली सहायता फ़राहम करणु हो। मोहम्मद मिठल ख़ान खोसो जो चवणु आहे त हू देह तपा कलोड़ो जो हिकु नंढो आबादगार आहे ऐं रेवेन्यू रिकॉर्ड मूजिबि संदसि नाले ते 18 एकड़ 30 घंटा ज़री ज़मीन मौजूदु आहे। संदसि मुताबिक़ 28 सितंबर 2025 ते हिन सिंध बैंक मेहड़ ब्रांच मां बेनज़ीर हारी कार्ड हासिल कयो। कार्ड हासिल करण बैदि हिन भाण जी इमदाद लाइ दरख़्वास्तूं जमा करायूं, पर मुख़्तियारकार आफ़िस बिना कंहिं कानूनी जवाज़ जे संदसि हिकु न पर 7 दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। जी नाज़रीन, बिल्कुलु हिते सभ खां अहम सवाल उहो पैदा थिए थो त जेकॾहिं हिकु आबादगार वटि ज़मीन मौजूदु आहे, सरकारी रिकॉर्ड मौजूदु आहे, हारी कार्ड मौजूदु आहे, त पोइ दरख़्वास्तूं रद्द छो कयूं वयूं? मोहम्मद मिठल ख़ान जो चवणु आहे त संदसि ज़मीन हिकु निजी बैंक वटि कर्ज़ जी एवज़ गिरवी रखियलु आहे, जंहिं कर्ज़ सां हिन ट्रैक्टर ख़रीद कयो हो। ज़री माहिरनि मूजिबि पाकिस्तान में हज़ारे आबादगार ज़री कर्ज़ हासिल करण लाइ ज़मीन गिरवी रखनि था, पर गिरवी रखियल ज़मीन जी मिल्कियत ख़तम न थींदी आहे। अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं का आबादगार खे सिर्फ़ ज़मीन गिरवी हुजण जो बुनियाद ते इमदादी प्रोग्राम मां ख़ारिज कयो वञे त उहो वॾो कानूनी ऐं इंतज़ामी सवाल बणिजे थो। मुतासिर मोहम्मद मिठल ख़ान जो इल्ज़ाम आहे त भाण जी इमदाद न मिलण सबबि खेसि तक़रीबन 3,96,000 रुपयनि जी माली नुक़सान बर्दाश्त करणो पियो। हू चवे थो त हुकूमत जी पॉलिसी ते एतमाद कंदे हिन कर्ज़ वठी कणक पोखी, उधार ते यूरिया ऐं DAP भाण ख़रीद कई, पर जॾहिं इमदादी रक़म न मिली त हू सख़्त माशी बुरान में फासी वियो। हिकु तरफ़ कर्ज़नि जो भार, ॿिए तरफ़ ज़री ख़र्च ऐं टे तरफ़ सरकारी इमदाद खां मरहूमी। अहिड़ी सूरत हाल कंहिं बि नंढे आबादगार लाइ इंतहाई ॾुखी साबित थिए थी। नाज़रीन, मोहम्मद मिठल ख़ान ॿुधाए थो त हिन 9 अप्रैल 2026 ते वज़ीर आला सिंध जी शिकायत सेल ते बि राब्तो कयो। शिकायत नंबर दर्ज थियण बावजूद हिन खे अॼु ताईं को बि जवाब न मिलियो। हू उहो बि दावा करे थो त 27 फरवरी 2026 ते ऐवान सदर तरफ़ां चीफ सेक्रेटरी सिंध खे इंसाफ़ लाइ ख़त मोकिलियो वियो, पर उन ते बि का कार्रवाई नज़र न आई। जेकॾहिं इहे दवाऊं दुरुस्त आहिनि त पोइ सवाल पैदा थिए थो त आख़िर शिकायतनि जे निज़ाम जो मक़सदु छा आहे? छा नंढे आबादगार जे आवाज़ वाक़ई ॿुधी वञे थी या सिर्फ़ कागज़ी कार्रवाई ताईं महदूद रहिजी वञे थी? नाज़रीन, 3 अप्रैल 2026 ते वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो हो त कणक इमदादी प्रोग्राम में कंहिं बि नंढे आबादगार सां नाइंसाफ़ी न कई आहे, पर हाणे मोहम्मद मिठल ख़ान जहिड़ा माण्हू साम्हूं अची रहिया आहिनि जेके दावा कनि था त इन्हनि सां नाइंसाफ़ी थी आहे। अहिड़ी सूरत हाल में ज़रूरी आहे त लाॻापियल इदारा इन्हनि शिकायतुनि जी शफ़ाफ़ जांच कनि, छाकाणि त जेकॾहिं हिकु बि हक़दार आबादगार हक़ खां महरूम थियो आहे त पोइ उहो
सॼे निज़ाम लाइ सवाल बणिजे थो। नाज़रीन, सिंध जे मइशियत जो वॾो हिसो ज़राअत ते दारोमदार रखे थो। लखे ख़ानदान ज़राअत सां लाॻापियल आहिनि। जेकॾहिं नंढा आबादगार माशी बुरहान जो शिकार थींदा त उन जा असर न सिर्फ़ संदन ख़ानदान ते पर पूरी ज़री मैशियत ते पवंदा। इन करे ज़रूरी आहे त इमदादी प्रोग्राम शफ़ाफ़ हुजनि, हक़दारनि ताईं पहुचनि ऐं शिकायतुनि जो बरवक़्तु अज़ालो कयो वञे। मोहम्मद मिठल ख़ान पंहिंजी अपील में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे मुख़ातिब कंदे चयो आहे त हू संदसि आख़िरी उमेद आहिनि। हिन दरख़्वास्त कई आहे त संदसि केस जो जाइज़ो वरितो वञे ऐं खेसि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। नाज़रीन, ही मामिलो सिर्फ़ हिकु शख़्स जो नाहे, ही सवाल आहे त छा सरकारी पॉलिसियुनि जो फ़ाइदो वाक़ई इन्हनि माण्हुनि ताईं पहुची रहियो आहे जिन लाइ उहे ठाहियूं वञनि थियूं। छा नंढनि आबादगारनि जूं शिकायतूं ॿुधियूं वञनि थियूं? छा इमदादी प्रोग्राम मुकमल शफ़ाफ़ियत सां हली रहिया आहिनि? उहे सवाल जवाब घुरनि था। असांजी ज़िमेवारी आहे त हर फ़र्द खे लाॻापियल इदारनि ताईं पहुचायूं। फ़ैसिलो ऐं जाच लाॻापियल इदारनि जो कमु आहे। नाज़रीन, जेकॾहिं अव्हां बि सम्झो था त नंढनि आबादगारनि सां इंसाफ़ थिए त पोइ असांजो यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे पेज खे फॉलो करणु न विसारींदा।